स्टोर त छो कोन मिलंदी त स्टोर त मिलंदी छो कोन दवा असल में मरीज़ चवनि था असांखे सरकारी दवाऊं लिखी ॾियो ठीकु आहे उहे सरकारी असां लिखी ॾियूं था हितां वारियूं ठीकु आहे उहा जेका हितां न मिलंदी त हज़ार ॿाहिरां वठणी पवंदी न असांखे ॿाहिरां जे लाइ मना था कनि त ॿाहिरां मरीज़ हा जेके न आहिनि उहे मतिलबु सेप्ट्रान जे थी वियो उहे सुबुह खां लिखी ॾिनियूं आहिनि मां सेप्ट्रान थी वई या ॿिया एमॉक्सिल कैप्सूल आहिनि उहे लिखी ॾिना आहिनि मले वारी शायदि सिरप आहिनि सेप्ट्रान सिरप ऐं एमॉक्सिल सिरप आहिनि उहे लिखी ॾिना आहिनि न इंजेक्शन असां होॾां एमरजेंसी मोकिलियूं था इंजेक्शन जेका आहे न एलर्जी जी या सूर वारी उहा हुतां लॻाराइनि हाणे हितां मां मरीज़ खे ईअं चवां पियो त होॾां एमरजेंसी मां लॻंदी असां वटि हिते जेको स्टोर आहे न सिर्फ़ु टैबलेट आहिनि ऐं मतिलबु सीरप आहिनि इंजेक्शन एमरजेंसी मां लॻनि था उहो त बसि पेन किलर आहे ऐं एंटीबायोटिक हिकिड़ी ॿ आहे जेको असां लिखी ॾियूं पिया बसि पोइ MS सां ॻाल्हायूं हाणे असां छा था करे सघूं हा उहा लिखी ॾिनी आहे असां एमॉक्सिल सेप्ट्रान इहे त आहिनि न उहे ई असां लिखी ॾियूं पिया न असांखे सवेर अञा पर्ची ते ॿुधाए विया आहिनि असां वटि एतिरा मरीज़ आहिनि त दवाई ख़तमु थी वेंदी आहे असां वटि लेकिन छा आहे एंटीबायोटिक असां वटि 3 क़िस्म जी एंटीबायोटिक आहिनि 3 ॾींहंनि खां वठी माना मरीज़ बि था धिका खाइनि 3 ॾींहंनि खां वठी दवा असां वटि न हज़ारों पेशेंट आहे न हिकिड़ो पेशेंट थोरी आहे हज़ारों पेशेंट आहे तव्हांजे स्टोर कीपर वारा था चवनि त हिन महिल ताईं 300 मरीज़ आया आहिनि बसि 300 मलेरिया जी तव्हां वटि दवा आहे मलेरिया जी दवाई आहे बेसोकिन पई आहे असां वटि इंजेक्शन न आहे असां वटि मलेरिया जी दवा मूं वटि त कोन्हे आयो आहे नंढिड़ो त कहिड़ो हफ़ीज़ साहिबु ॾिसे थो ॿारनि जो डॉक्टर ॾिसे थो हुनखे ख़बर हूंदी आहे असांखे ॾिसंदा असां वटि पई आहे न ॾिसंदा भाऊ अमोक्सिल पियो आहे सेप्ट्रान पई आहे एज़ीटेक पियो आहे उल्टी जो शरबत पियो न ताक़त जो शरबत पियो आहे न पियो आहे न साईं असां वटि हे मौजूदु आहे न साईं असां वटि बाक़ाइदा उहो लिखी ॾींदो तव्हांजे स्टोर कीपर वारा चवनि हे दवाऊं असां वटि मौजूदु न आहिनि जॾहिं मां उते पाण पढ़ी आयो आहियां त उहो था चवनि हीअ दवा मौजूदु न आहे पोइ स्टोर कीपर वारा साईं भला दवा उन्हनि ॾियण ते दिलि नथी चए आहे मरीज़नि खे तव्हां पुछा करे उन्हनि सां पुछा कयो न स्टोर वारे सां असांजो लिखूं था न जो असांखे असां सुबुह जीअं अचूं था न OPD हलाइण जे लाइ त असां स्टोर ते पुछूं था की भाउ तूं वटि कहिड़ी खोट आहे कहिड़ी शइ तूं वटि मौजूदु आहे ठीकु आहे न उहो जो मौजूदु हूंदी आहे असां उहो लिखूं था ही पुछा कयो तव्हां हीअ चयो तव्हां लिखी ॾिनी आहे डॉक्टर साहिबनि खे तव्हां हीअ आहे कोन्हे न तव्हां ही पर्ची ही तो टोटल असां सिर्फ़ु हुन सां एंटीबायोटिक पुछूं था बुखार जी दवाई पुछूं था ताक़त जी दवाई पुछूं था बाक़ी ॿी दवाई कोन्हे त पुछंदो हिते मूं वटि तक़रीबन 100 सां मथे मां मरीज़ ॾिठा आहिनि टोटल मां ॿुधायां थो टोटल हॉस्पिटल में पेशेंट आहिनि न त 1000 सां मथे आहिनि साईं 2-3000 पेशेंट आहिनि 2-3000 पेशेंट आहिनि साईं असां वटि सुबुह सां हली रही आहे सर सुबुह 9 बजे सां OPD हली रही आहे हीअ त मुंहिंजे ख़्याल में 12 थी विया आहिनि खोट तो आहे मां ईअं न खोट तो थींदी न साईं सुबुह जो जब पेशेंट हलंदो त खोट तो थींदी न साईं खोट तो थींदी न भाऊ न असां ॾिसणा असां
मरीज़ असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहे का अहिड़ी असां तो कोन था कयूं पोइ ख़बर न आहे कि ॿियो कोई डॉक्टर करे थो या कुझु असांखे असां हिन बारे में असां कुझु कोन चवंदासीं तव्हां ॾिसो 9 बजे आया आहियूं 12 बजे त असां हालत छा आहे तव्हां ॾिसो न असांजी हालत छा आहे हीअ ॾिसो न छा हालत आहे असांजी हिते पटे वारो आहे साईं पटे वारो आहे पटे वारो आहे भाऊ रश आहे न साईं हे गर्मी आहे न ॾिसो न असां छा हालत लॻी पई आहे असां बि इंसान आहियूं न 3 कलाक थियण असां हिन कंडीशन में हिते वेठा आहियूं त असां बि इंसान आहियूं न साईं उहो अचनि था 5 मिंट जे लाइ 1 मिंट जे लाइ असां त 3 कलाक सां वेठा आहियूं न साईं किरदारु सर छा चई सघूं था कोन मिली आहे हींअर तव्हांजे साम्हूं हिते मां बीठो हुअसि न तव्हांजे साम्हूं मूंखे पटियाल मोकिलियो दसियमि हींअर पची खणे हींअर वॾी ॻाल्हि त डॉक्टर चवनि पिया दवा अवेलेबल आहे हिते आहे ऐं स्टोर आहे ॾियनि नथा त हाणे ग़लती कंहिंजी आहे डॉक्टर चवंदा असां उहा ई लिखूं था जेका आहे असां पुछी पोइ था अचूं हिन महिल तव्हांजे साम्हूं जी ॻाल्हि हुई न परे ई ॻाल्हि त न हुई हिन महिल तव्हांजे साम्हूं पची आहे कढियल आहे हिन महिल नथा ॾियनि स्टोर वारा मरीज़ आहे हिमल हे मरीज़ आयो आहे हिमल असांजे अॻियो ई दवा न आहे साईं स्टोर वारो ॾेसि ई नथो न इमरजेंसी अलॻि दवाऊं स्टोर वारो कोन्हे खोल रहा है तो सही घटि में घटि सर हिनमहिल मुंहिंजे अॻियां बंदि करे हलियो सर मुंहिंजे अॻियां बंदि करे वियो आहे स्टोर मां पाण ॾिठो आहे साईं ॿाहिरों हीअं हथ एॾो वॾो अथसि या जो हुतां वञी दवा खणंदो इमरजेंसी में दवा मिल रही है हिनमहिल ताईं घणी एंट्री थी चुकी आहे मरीज़नि जी तक़रीबन 650 थी वेंदी 650 हिकिड़े पासे डेली भला रोज़ तक़रीबन केतिरा मरीज़ अचनि था तक़रीबन 1800 1900 अचनि था सूमर जे ॾींहुं 2500 2600 बचनि था सूमर अंगारो हिते ताईं भला दवा जी खोट आहे तमामु वॾी आहे वाह दवा जेका ॾियनि था मरीज़नि खे भई दवा वॾी आवाम आहे डॉक्टर अब्दुल करीम बिलारी साहिब जो वेठो आहे भला भला डॉक्टर वेठा आहिनि स्कीन और हबीबुल्ला सूमर वेठो आहे तमामु वॾी आहे सूमर अंगारो वारा तमामु घणी आवाम आहे तमामु तव्हां हिते ॾिसो ॿियनि जॻह न मिलंदी आवाम वॾी आहे त दवा त ओतिरी दवा जेका हूंदी मथां ॾिसो हर माण्हू ॾियनि था माना मथां दवा नथी अचे थी ॾिस हर माण्हू खे दवा अलाह साॻी कोन ॾींदा न कंहिंखे कहिड़ी बीमारी आहे कंहिंखे ज़रूरु का न का ॿार लिखंदा न मरीज़नि जो तादाद थो अचे इलाज में ओतिरी कोटाई घुराई हर माण्हू खे दवा मिले थी अहिड़ी का हूंदी ॿारनि जी हर माण्हू खे दवा मिले थी दवा न मिले माण्हू अचनि या आवाम अचे थी दवा मिले थी तॾहिं न ॿ ॾींहं स्टोर बंदि कयो कोन ईंदो आवाम अचे थी दवा मिले थी तॾहिं आवाम अचे थी ईअं आवाम न ईंदी साईं मुंहिंजे अॻियां 50 माण्हुनि खे स्टोर कीपर तां दवा न आहे मिली हूंदी अहिड़ी पर दवा मिलंदी आहे तॾहिं ईंदा आहिनि माण्हू दवा न मिलंदी माण्हू न ईंदा डॉक्टर अब्दुल करीम डायरी स्पेशल चेस्ट अच्छा हिते जेके आहिनि मलेरिया जा ॿार नंढा मासूम उन्हनि जो कहिड़ो आहे उहो अॻियां आहे मलेरिया जो लेबॉर्ट्री आहे उहे त डॉक्टर साहब लिखंदा आहिनि MP लेबॉर्ट्री किथे अथव लेबॉर्ट्री आहे परियां साम्हूं परी EPI सां गॾु तख़्ती लॻी पई अथव तव्हां हिते पाण वार्ड 12 वार्ड जी हिनमहिल ताईं केतिरा मरीज़ अची चुका आहिनि तक़रीबन 150 खनि माण्हू अची चुका आहिनि एंट्री तव्हां कंदा जी अंदरि एंट्री ते ॿी आहे नंढड़ी तव्हां कीअं थियो 150 उहो त असांखे ख़बर आहे मां बीठो आहियां हिन महिल ताईं अञा 200 ताईं हूंदो ड्यूटी जो टाइम साईं छा आहे भला 8 8
8 बजे जी सुबुह 8 बजे फिक्स आहे जी सुबुह 8 बजे खां हिते मरीज़ जेके आहिनि माना 9 बजे ताईं वेट कयो अथनि तॾहिं डॉक्टर आया आहिनि ऐं असां साम्हूं वारे वार्ड में विया आहियूं जिथे माना डॉक्टर आहे माना कुझु अहिड़ा रूम आहिनि जेके डॉक्टर माना मौजूदु ई कोन्हनि के 4 रूम बंदि लॻा पिया आहिनि उहे डॉक्टर थिया माना 2 महीना मोकिलींदो विया इहा असां हाणे MS खे ख़बर हूंदी ॿियो उन्हनि डॉक्टरनि खे वञी असां पटेल वारनि खे थोरी ॿुधाईंदा त को जेको आहे 2 ॾींहं 2 महीना हू मोकल ते आहे या 3 महीना हू मोकल ते आहे त भला दवाउनि जी खोट आहे दवाऊं त जाम पयूं आहिनि पेशेंट हर कंहिंखे मिलनि पथियूं हिते जेके बि आहिनि दवाऊं तव्हां लिखी था ॾियो हिकिड़ी बि दवा स्टोर तां नथी मिले कंहिंखे बि असां वटि त को बि पर्ची वापसि कोन खणी आयो त कोई हीअ दवा न मिली आहे मुंहिंजे अॻियां खणी आया आहिनि असां वटि रिकॉर्डिंग में मौजूदु आहे मुंहिंजे अॻियां वेठा आहिनि स्टोर कीपर वारा दवा जेकी आहे तव्हांखे ख़बर हूंदी त डॉक्टर सुबुह साण ईंदो आहे त उनखे ख़बर हूंदी आहे स्टॉक में असां वटि कहिड़ी मेडिसन मौजूदु आहे उहो लिखी ॾींदो आहे मक़सदु आहे त जेकॾहिं जेका पर्ची हुनखे वापसि मिली आहे दवा न मिली आहे उहा तव्हांखे ॾिनी अथसि त उहा तव्हां MS वटि खणी अचो कंप्लेन त बाबा हीअ छो कोन दवा मिली उहा पर्ची घणी MS वटि हा त हू जंहिं डॉक्टर जेको आहे हिते डॉक्टर सां मिलण जे लाइ तयारु कोन्हे को हे आम माण्हू सां मिलण साईं ही MS आहे जेको ॾिसो MS तव्हां सां मिलंदो कंहिं ही कहिड़ा तव्हां मां सां मिलंदो मोरे जी आवाम आहे साईं MS साहिब जो दरवाज़ो बाछा खुलियो पियो आहे जेको ॿार ॾिसे पियो थो आहे बि MS पर 200 पेशेंट ॾिसे पियो थो हींअर बि अंदरि वेठो आहे ॾिस घणा पेशेंट अथसि अंदरि इहो ई MS आहे पहिरें चयो त होॾे रूम में वेठो आहे केरु? हिकु ॻाल्हि ते त भला बीहो केरु तव्हां पुछो मूंखां त होॾे वेठो आहे तव्हां चयो MS जेको उहो तव्हां सर्जन साहिबु पुछो तव्हांखे साईं छा पुछे तव्हां सर्जन पोइ तव्हां पाण पुछो जेको सर्जन पुछंदे त मां उहो ॿुधाईंदो तो मूंखां मेडिकल सुप्रिटेंडेंट त पुछो ई कोन न को MS पुछो आहे तो मूंखां पुछो आहे हाइपर न थियो न हाइपर थींदासीं कोन असांजा तव्हां ॿाहिरि आहियो तव्हांजो कमु आहे जेको असांजे सिविल माण्हुनि जे लाइ अवाम जे लाइ ड्यूटी जे लाइ वेठा जी अवाम जे लाइ वेठा अवाम जे लाइ वेठा आहियूं अवाम जे लाइ वेठा पोइ बि अवाम वारो चए असां मां कंहिंखे बि शिकायत हुजे त ॿुधाए चए कंहिंखे आहे कंहिंखे जेको ॿुधाए साम्हूं बीड़ो आहे असांखे दवा कान मिली आहे पर्ची मां हींअर मोटायो आहे चाचू हींअर हर के सवाब मां माना भरायो आहे मीडिया रे बि मूंखे दवा बिल्कुलु न मिली असां हिन कढूं तव्हां इहा ई जेकी पर्ची आहे न इहा ई पर्ची MS साहब कहिड़ो पर्ची मां हुनखे ॾी आहे मां हींअर चई वठी मां हुनखे ॼारो अची मूंखे दवा न मिली आहे ऐं लिखियल बि माना सरकारी दवा आहे अजा हिन वक़्तु अधे वटि जेकी आहे पर्ची मौजूदु आहे उन वक़्तु असां मौजूदु हुआसीं साईं जिन माना जेको आहे दवा वठी थो करे वेठो न दवा न हाइपर बि असां ते ई थो थिए वेठो सो साईं वटि पर्ची मौजूदु आहे या पर्ची रसे ऐं ॾिसूं था MS साहिबु उन ते कहिड़ो थो माना रिएक्शन करे साईं मां भला तव्हांखे छा थो लॻां भला मां को छोला खपाए पोइ आयो आहियां हिते साईं सर्जन जो कहिड़ो कमु हूंदो आहे सर्जन जो ऑपरेशन जो कमु हूंदो आहे ऐं MS छा हूंदो आहे MS मेडिकल सुप्रिटेंडेंट इंचार्ज हूंदो आहे हॉस्पिटल जो पोइ हाणे उहो त उहो वेठो आहे ॾिसो था मां ॿुधायो तव्हां मूंखां जेके लफ़्ज़ आहिनि हेॾो सारो फ़र्क़ु आहे चाहियो छा था भला साईं तव्हां वियो त तव्हांखे चांहि प्यारियूं मानी खायो जीअं तव्हां हुकुम कयो बाछा तव्हां हिते आवाम जे लाइ वेठा हो असांजे लाइ न आहियो वेठा साईं असां आवाम जा नुमाइंदा आहियूं आवाम जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाइणु कमु असांजो कमु आहे साईं नौकरो त साईं ईअं लाइन करे न बीठा हुजनि ही हाणे तव्हांजे पोयां बीठा आहिनि में असां ॿुधायूं हिन अॼु इहो मसइलो हल करायो आयो आहे वञे तव्हां न MS रे वञे बिल्कुलु असां हिन जे पोयां न बीठा हिते तव्हां छा आयो हिते मुंहिंजा सुणा तूं वियो आहीं बाबा साहिब वटि तूं वियो आहीं मूं त झलियो आहे हुन ॾिसे कोन साहिब रे वञी असां असांखे ख़बर आहे को साहिब तव्हांजो किथे वेठो आहे मूंखे कहिड़ी ख़बर तूं तुंहिंजी ड्यूटी आहे हिते तव्हां ख़ानगी कपिड़े में वेठा मां कोई आम मरीज़ लाइ वेठो आहे मां कहिड़ो फूल हिते हणी आयो आहियां मुंहिंजा भाउ न मुंहिंजो मक़सदु चए थो त मां अधे खे चयो आहे मुंहिंजो हाणे अधे मूंखे कोन चयो अथई असांखे दवा बिल्कुलु न मिली पर्ची जेकी मां हिनखे हिते ॾेखारी पाण पर्ची मां हुनखे ॾी आऊं वटि साॻी जेके हुनजे स्टोर वारा जेके मूंखे दवा न ॾिनी न मूं चयो पर्ची पाण रख मूंखे जी न खणी वञ मां न खई पर्ची मां हुनखे उते ई ॾिनी भला तव्हां ठाहियो न अंग ठाहियो पंहिंजो पर्चियूं गॾु कना जो दवा ॾियो कोन बाबा उहा त MS खे तूं ॾींदे त ख़बर पवंदी न जानी हींअर साहिब खे कहिड़ी ख़बर त कहिड़ी डॉक्टर दवा लिखी जो न मिली अदड़े खे हा त पोइ वारी MS खे ॿुधाए पियो त भाई तो छो कान ॾिनी मेडिकल साहिब तो हिन ग़रीब खे छो न ॾिनी उहो वरी MS साहिब खे चवंदासीं उहो वरी बसि
बाबा हे वार्ड बॉय आहे जो कम आहे मुंहिंजो कमु आहे मैसेज ॾियणु जानी मुंहिंजी दवा लिखण जो कमु न आहे घटि में घटि इहो तो मनी तो मुंहिंजो कम आहे मैसेज ॾियणु मैसेज पर हिते ॾियणु या तोखे मां पहुचाइण त बाबा ही साहब अथई हिते तव्हां ईअं वेठा हो मरीज़ ई तव्हां पिया लॻो साईं ॾिसो न त हींअर ही ॾिस न पख में मां हींअर ही पेशेंट छॾे ईअं पख ते हींअर वेठा तव्हांजी ड्यूटी हिते आहे आज जिते रुकी आ गया दर बाबा तूं मूं वटि पहुचंदे त तूं मां तोखे ॾींदुसि न तव्हांजी ड्यूटी हिते आहे खाली खबर में मुख्य खबर काले का तव्हांजी ड्यूटी हिते आहे सरकारी त असांखे कपिड़ा आनी न जानी भैया ई गाल असा साईं सरकारी कपिड़ा छा हिते ठप्पो तूं पर्ची खणी आ त ॾिसूं साहब वटि पर्ची खणी आ मुंहिंजा जानी त तोखे मिल रहियूं न दवा तूं पर्ची खणी आहे खणी ईंदो पर सही तव्हां ड्यूटी हिते ॾियो तव्हांजी ड्यूटी हिते ॾियो आइते असा खबर पहले घट में वार्ड बॉय बाबा तूं गेट ते पर्ची खणी आ बियो आ साइड रे खबर पई पर्ची खणी आहे बाबा तूं ॾिस साईं हाणे तव्हां पंहिंजी ड्यूटी ॾियो तव्हांजी हुते न आहे हुते ईंदो लॻे ॼण मरीज़ ई तव्हां हो तव्हां ॾिसण आया आहियो ड्यूटी पंहिंजी कयो बाबा हेॾे